ईरान इसराइल तकरार जे तनाज़ुर में वफ़ाक़ी हुकूमत मुल्क में इम्कानी तेल जी खोट खां बचण लाइ सभिनी ऑयल कंपनियुनि खे फौरी तौर ते तेल जो स्टॉक महफ़ूज़ करण जी हिदायत जारी करे छॾी आहे। हुकूमत तरफ़ां 14 करोड़ लीटर पेट्रोल फौरी तौर घुराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। पूरा तरफ़ां ऑयल कंपनियुनि खे लिखियल ख़त में 20 ॾींहनि जो तेल ज़ख़ीरो रखण जी हिदायत कई वई आहे। ओगरा हिदायत कई आहे त मौजूदा इलाक़ाई सूरतहाल सभु ऑयल कंपनियूं जो तेल जो ज़ख़ीरो यकीनी बणाइनि। PSO इख़्तियारनि मूजिबि हुकूमती हिदायतनि खां पोइ PSO अटकल 7 करोड़ लीटर जो हंगामी टेंडर जारी करे छॾियो आहे। तेल खणंदड़ जहाज़ 10 ॾींहं अंदरि कराची पोर्ट ते पहुचंदो। PSO इख़्तियारनि चवणु आहे त जेको जहाज़ 6 जुलाई ते पहुचण वारो हुयो, हिन खे 26 जून ते पहुचण जो हुकुम ॾिनो वियो आहे। PSO मूजिबि 1 जुलाई ताईं मुल्क में 14 करोड़ लीटर वाधू तेल मौजूद हूंदो। सूरतहाल जे नज़र में रखंदे वधीक हंगामी टेंडर जारी थी सघनि था। ऑयल एंड गैस रेगुलेटरी अथॉरिटी ओगरा वज़ाहत कई आहे त मुल्क में पेट्रोलियम शयुनि जी वॾी मिक़दार में ज़ख़ीरो मौजूद आहे, जेके मौजूदा तलब पूरी करण लाइ काफ़ी आहिनि। तर्जुमान चयो त ओगरा सूरतहाल ते मुसलसल गहरी नज़र रखियो पिए अचे। क़ौमी तवानाई तहफ़ुज़ यकीनी बणाइण लाइ अॻुवाट क़दम जारी कया वेंदा। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त वफ़ाक़ी सरकार तेल कंपनियुनि खे 20 ॾींहनि जो तेल ज़ख़ीरो करण जी हिदायत करे छॾी आहे।